14 अगस्त जश्न आज़ादी के मौके ते नगर पार्कर में कारूंजर जबल में मुख़्तलिफ़ सियाहती तारीख़ी तफ़री मार्गन ते मुल्क जे कुंड कोर्छ खां आयल हज़ारें सियाहन जी रश मतल आहे। कारूंजर ते ख़ूबसूरत गाह जी चादर साई चादर ढकियल आहे। सियाहन फितरती सूंहं खे ॾिसी लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। इन्वायरमेंट लगी पई है हिते सिंधी कुंड कुर्च में आयल माण्हू लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। ज़बरदस्त मौसम थर जा मारूड़ा तमाम ही मोहब्बती जैं असांखे एॾा कुर्ब ॾिना ऐं अॼु हिते असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु जेको इंजॉय करणु आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त पिकनिक पॉइंट आहे ऐं सॼे सिंध वासियुनि खे ऐं ॿिए पाकिस्तान जी जेतिरा भी आहिनि दोस्त असांजा मुल्क ऐं सूबा उन्हनि खे बि इहो असां ॾेखारणु था चाहियूं त असांजो थर हिकु हसीन वादी ऐं ख़ूबसूरत नज़ारनि सां भरियल आहे। अचो असांजो थर घुमो। ऐं हज़ारनि जी तइदाद में सियाह हिते पहुता आहिनि जेके कारूंजर जे फितरी हुसन कारूंजर जे नज़ारनि उन मां महज़ूज़ थी रहिया आहिनि, लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि ऐं कारूंजर जे हंज में जेके बि तारीख़ी तहज़ीबी माग आहिनि उन्हनि ते वञी ऐं उन्हनि खे ॾिसी रहिया आहिनि ऐं तारीख़ मां बि वाक़ुफ़ु थी रहिया आहिनि। कैमरामैन अरफान कासकली सां गॾु अख्तर समूह, सिंध टीवी न्यूज़, नगर पार्कर।